असां वारा वॾेरा अञा ताईं घर न आहिनि पहुता। किथे आजी लकुड़ उन्हनि खे खपाए त कोन छॾियो आहे। अदी तोखे बि शाबस आ। असांजे मुड़सनि खे भला केरु वठंदो? 3 डबे वारो बि हिननि खे कोन वठंदो। अदी मूंखे तो खुटको थी पियो आहे। अदी तोखे बि शाबस आ। हरू भरू खुटको थी करी केड़ा ही खीर पिया कन इजो ॼाण आया। वाह चंबा नो जेको खटी आयो खेर छा हू चंबालो। छा थियो आहे? कहिड़ो किलो फतेह कयो अथव जो जमा लाइ झुमरियूं पिया हणो? असां वियासीं ट्यूब वाली जेको कोठी आहे उन खां कब्ज़ो छॾाइण। तव्हांजे पैरनि खे लोतराइणी पाण ई लॻेव किथे असांजे भाइरनि खे मारे त कोन आयो। असां सिरू उन्हनि खे उछलायूंसीं पर गुसाइण जा वॾा माहिर हुया। ईअं न पता फिल्म में मां अदाकारे दिस गोलियूं गुसाईंदा आहिनि। ही फिल्मूं कंदा हिन लाइ छा जेकी सिर हणी न पियो ज़ूम कन मां हीअं वञे पियो कंहिं महिल मथे खां कंहिं महिल हेॾा कमाल जी चुप था। उहो जेको वरी मां उन्हनि खे खत खणी करे आयमि न उहा त पक त लंडड़ी में लॻी हूंदनि। जे भला खत घुसी वई हूंदी न सभु वादन में फाता। चुप चई असां गरीब इलेक्शन करायूं ख़बर पइजी वेंदी हू गरीब आहिनि या असां गरीब आहियूं। तव्हां इहो कयो छो? झूठा वेठा था खाओ। पीतो छा अथव? असां वात सां उन्हनि खे गोड़ दॿाए चयो कब्ज़ो ख़ाली कयो पर पंहिंजे ॿुधनि न पिया। मिनतूं कयूं चई पटका पेरनि ते पर आख़िर इंसान खटायो घर जज़्बात में अची अहिड़ा शुरोट हयासीं न अहिड़ा शुरोट फॼाए जान छॾाईसीं। पर तव्हां कुझु पीतो आहे छा? हा बाजी माण्हू गैरत जा केसूल खाईंदा आहिनि। असां गैरत जे सॼो सिरप पी छॾियो आहे। सिधो सऊं चओ त असां कारो मुंहुं करे आया आहियूं। जे कारो मुंहुं कयो बि अथव त इहो त ॿुधायो त तव्हांजे मुंहं ते दागी कंहिं मली आहे। औरत रात थी करे मुड़ुस जे नाले चवे थी त तव्हांखे दागी कंहिं मली आहे। ये तव्हांखे विस्तारी मथो करे चरी थो नवे बुता न ॿुधाइजनि त इहो सीरप असांखे हाजी लकू न पियारियो आहे किथे हीअं न थिए जो ही बि वञे उतां पी पोइ असांजे मोटलाइनि। बाहि लॻे ने लकुड़ खे हुए ॾके खे माना इहो कारो मुंहुं हिननि जो इन ई कयो आहे। सोप सीरियल जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़स तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।